वई या सिंधड़ी बुडी वई ॾिसी माण्हुनि जा गोड़ा ही जिंदड़ी बुडी वई बुडी 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 वई या सिंधड़ी जिते बरसात पूरी सिंध के सख्त मुतासिर किया है तो उते तालके ढुल जी यूसी तोज भी बरसात सबब कंहिं वॾी ॿोॾि जो मंज़र पेश करे रही है। यूसी तोज जा सवें नंढा वॾा ॻोठ बारिश सबब सख्त मुतासिर थिया आहिनि। बारिश जे पाणी सबब ॻोठनि जो शहरनि खां रस्तो कटिजी वियो आहे। खाद खुराक जी शदीद खोड़ सबब चौपायो माल तोड़े मालवंद माण्हू बुख मरी रहिया आहिनि। सारियालो फसल बि बरसात जे पाणी हेठि अची तबाहकारी जो शिकार थी वियो आहे। बरसात सबब पंहिंजे अजनि खां मारूअड़ा हुकूमत जी बेध्यानी सबब लड़पड़ण ते मजबूर आहिनि। वसवारनि खे घुरिजे त यूसी तोज जी बेहाल ॻोठाणनि जी हालत ते राम खाई वस आधार वाहुर कई वञे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़। यूसी तोज लुड़ी वयस कखां घर में पितकड़ी बुडी वई ॾिसी माण्हुनि जा गोड़ा ही जिंदड़ी बुडी वई ते रात लगनी हुई सा मेंदड़ी बुडी वई ॾिसी माण्हुनि जा गोड़ा ही जिंदड़ी बुडी वई जी जा हुई संदस संदूकड़ी बुडी वई ॾिसी माण्हुनि जा गोड़ा ही जिंदड़ी